साईं, कोरोना जे माहौल में अॼु सॼी दुनिया में लॉकडाउन जो हले पियो थो। दोस्तनि जो गॾिजणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे, पर इतफ़ाक़ सां अॼु 3 दोस्त मिलिया आहियूं, कन्हे शेवाणीअ जे कार में वेठा आहियूं ऐं इतफ़ाक़ सां ओम टहलियाणी बि अची वियो। त हाणे ओम जूं घणे वक़्त खां कविताऊं पाण पढ़ूं त पिया, पर ॿुधण लाइ कोन मिलियूं आहिनि तो पंहिंजे दोस्तनि खे, त छो न मौक़े जो फ़ाइदो वठी ओम जी हिकिड़ी कविता ॿुधी वठूं। अचो साईं, ओम टहलियाणीअ सां गॾु ई आहे। हिकु तहत में रचना या गज़ल चइजे, उहो ओम खां ॿुधी वठूं मौक़े जो फ़ाइदो वठी। हा भाई ओम। हा साईं, महिरबानी भाऊ। भाउ कन्हैया जी साईं। साईं तव्हांजी कार जो लुत्फ़ अॼु हिन गज़ल ते वठूं। जी साईं। हा हा, पेशा हिकिड़ो ताज़ो गज़ल आहे। इरशाद। जंहिं लाइ बि चवनि था हू सिधो आहे, जंहिं लाइ बि चवनि था हू सिधो आहे, ताजुब आहे इलाही सो फिॾो आहे, ताजुब आहे इलाही सो फिॾो आहे। असां लाइ बि चवंदा त घणा माण्हू भई सिधा आहिनि। अलाए उहो जंहिं लाइ में तव्हांजो जी साईं। सम्झण में बि वक़्तु कुझु त लॻंदो, बराबरि। सम्झण में बि वक़्तु कुझु त लॻंदो, जी। हर ॻाल्हि लिकल अर्थ बिटो आहे, वाह 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 वाह। हर ॻाल्हि लिकल अर्थ बिटो आहे। पकड़ी जंहिं आंगुर बि ॾिसी मुंहुं, पकड़ी जंहिं आंगुर बि ॾिसी मुंहुं, हाणे त उहो सभ खां डिघो आहे। वाह 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 वाह। घर भेदी ज़माने खां बचण लाइ, घर भेदी ज़माने खां बचण लाइ मुंहिंजे ई कबीले में लिखो आहे। मुंहिंजे ई कबीले में लिखो आहे। घर भेदी ज़माने खां बचण लाइ मुंहिंजे ई कबीले में लिखो आहे। सच जो न सघे चई सघे, सच जो न चई सघे असांजी दुनिया में हमेशह सो बितो आहे। असांजी दुनिया में हमेशह सो बितो आहे, सच जो न चई सघे। ॻाल्हाए न सघे सही ॻाल्हि त उहो बितो ई चइबो न बेशक। जंहिं राति घणो भनण मचाया, जी। जंहिं राति घणो भनण मचायो, हा। ॾेढरो आहे उहो या को तिॾो आहे, ॾेढरो आहे उहो या को तिॾो आहे। तिॾो आहे, हा। आलाण लिकाए थो घणी, आलाण लिकाए थो घणी, आलाण लिकाए थो घणी, पर पाछे मां त पधरो आहे डिॻो आहे। बिगो आहे, वाह वाह। खुशहाल हुजी रहो घर पंहिंजे, खुशहाल हुजी, खुशहाल हुजी रहो घर पंहिंजे, घर मुंहिंजे विघन छो थो विधो आहे। सही आहे। घर मुंहिंजे विघन तो छो विधो आहे। मूं पंहिंजो ॾिनो छो ॿार खे गिल, जी जी जी। मूं पंहिंजो ॾिनो छो ॿार खे गिल, न चुमी हुन चक हयो तिखो आहे। वाह साईं, वाह साईं। न चुमी हुन चक हयो तिखो आहे। शरारती ॿार हूंदो को। हा साईं। मक्ता पेशा जी साईं। सयाद, जी साईं। सयाद पखी इहो बि न ॾिठो, सयाद पखी इहो बि न ॾिठो, पिंजरो छो सभिनी जो चिॿो आहे। वाह 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 वाह, ॾाढी वॾी गहरी ॻाल्हि कई चई वई ओम। सयाद पखी हा। इहो बि न ॾिठो, पिंजरो छो सभिनी जो चिॿो आहे, जंहिं लाइ बि चवनि था उहो सिधो आहे, ताजुब आहे इलाही सो फिॾो। वाह साईं, वाह साईं, बढ़िया। महिरबानी। इलाही सो फिॾो।